निंड इंसान जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। ज़िंदगी जे कार्य वहिंवार खे बहितर नमूने हलाइण समेत सिहत जे सभी मसइलनि खां बचण लाइ पूरी ऐं पुरसुकून निंड करणु घुर्जे। माहिरनि वॾी तहक़ीक़ खां पोइ इहो ॾिठो आहे त माण्हू खाधे जे बिना 40 ॾींहंनि ताईं, जॾहिं त निंड जे बिना रुॻो 11 ॾींहंनि ताईं ई जीअरो रही सघे थो। निंड पूरी न कजे त जिस्म होरियां होरियां कमज़ोर थी वेंदो आहे ऐं थोल, ब्लड प्रेशर, जिस्म जो सूर, चेल्हि जो सूर ऐं वक़्त खां अॻु कुराड़प अची वेंदी आहे। पर महांगियूं दवाऊं बि जॾहिं कम न कनि त कुझु सस्ता ऐं सवला नुस्ख़ा तव्हां जे लाइ बहितरीन साबित थी सघनि था। अॼु असां अव्हांखे अहिड़ियूं घरेलू शयूं ॿुधाईंदासीं जिन खे सूंघण सां ई तव्हांखे सुकून जी निंड अची वेंदी। कुझु माण्हुनि खे कॾहिं कॾहिं निंड न आहे ईंदी, उन करे उहे घबराहट जो शिकार थी वेंदा आहिनि ऐं दवाऊं खाइण शुरू कंदा आहिनि ऐं हली हली दवाउनि जा आदी थी वञनि था। निंड न अचण जी बीमारी उन्हनि सां चिंबड़ी वेंदी आहे, जंहिंखां पोइ बिना दवा जे निंड अचण उन्हनि लाइ ॾुखियो बणिजी वेंदो आहे, जॾहिं त दवा जो डोज़ बि वधंदो वेंदो आहे। अहिड़े माण्हुनि जे लाइ सवलो तरीक़ो इहो आहे त उहे फूदने जी चांहि जो इस्तेमालु कनि या वरी हथनि में फूदनो मटे पंहिंजे हथनि खे नक जे भरिसां रखी उन्हनि खे सुंघंदा रहनि त खेनि जल्दी निंड अची वेंदी। सदियुनि खां वठी वॾड़ा पंहिंजी इन बीमारीअ जो इलाज खसखस सां ई कंदा आहिनि ऐं खसखस खे निंड न अचण वारे मसइले जे इलाज तौर ई इस्तेमालु कयो वेंदो आहे। सियारे जी मौसम में खसखस बाक़ाइदा तौर मानीअ सां इस्तेमालु कई वेंदी आहे। खसखस नशे जो कमु करे थी। भली इंसान केतिरो बि बेक़रार हुजे, खसखस उनखे मिंटनि में हंध ते केरे गोघरा हणाईंदी आहे। खसखस जे इस्तेमाल सां बि निंड न अचण जो मसइलो सवलाईअ सां हल करे सघिजे थो।